अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमरो सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। पीपल्स पार्टी अगवान पलूशा खान चयो आहे त पीपल्स पार्टी हुकूमत जी इतिहादी ज़रूर आहे पर गुलाम न आहे। पंजाब हुकूमत खे शहबाज शरीफ वज़ीर आज़म जी सीट ते पसंद न आहे। शरीफ खानदान पंहिंजे जहिड़ो घर ताईं रखी पीपल्स पार्टी उन जहिड़े में नथी पवणु चाहे। इस्लामाबाद में सेनेटर वकार मेहदी ऐं ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पलूशा खान चयो आहे त पीपल्स पार्टी जे वोटरनि सां ई अवियां जी हुकूमत ठही आहे। पंजाब कंहिंजी जागीर न आहे। असांजी कोशिश आहे त मुल्क में जमहूरियत क़ाइम हुजे। वकार मेहदी जो चवणु आहे त नून लीग वारा हाणे वेड़ाइप जो शिकार थी विया आहिनि। पीपी क़यादत ते तनक़ीद कई वेंदी त उन्हनि खे बि अहिड़ो ई जवाब मिलंदो। हैदराबाद में वहशी जवाबदार हथां गोलियूं हणी ज़ख़्मी कयल नारी फौत। मास्तरियाणी उज़मा हतार मौत सां विढ़ंदे ज़िंदगीअ जी जंग हाराए वई। लाश वारसन हवाले। वारसन चयो आहे त जवाबदार खे फाही ॾेई नियाणी जे खून सां इंसाफ़ कयो वञे। मीरपुर माथेलो में पुराने तकरार तां सहाफ़ी गोलियूं हणी क़तल। ॻोठ पीर बख्श हैदराणी में हैदराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराने तकरार तां सहाफ़ी तुफ़ैल हैदराणी क़तल। लाश अस्पताल मुंतक़िल। तरहाड़ी वेझो हादसे में 9वीं क्लास जो शागिर्द फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। लाखा स्टाफ भरिसां ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर। शागिर्द सरमद जमाली फौत, नींगर मुर्तज़ा जमाली, मुस्तफ़ा शाबराणी ऐं हिकु नामालूम ज़ख़्मी। नींगर जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।